ये केड़ी मूड़ी मत लोगो, ये केड़ी मूड़ी मत लोगो, धरती पिता जन्नत लोगो। हिकड़ी जन्नत आसमानन ते आ, हिकड़ी जन्नत हिन धरती ते आ। तोखे आसमानन जी जन्नत खपे सजदा कर, तोखे आसमानन जी जन्नत खपे इबादतूं कर, तो ते खुदा जा फर्ज आहिनि मञूं था उहे पूरा कर, पर हिन धरतीअ जा बि तो ते फर्ज आहिनि, इन जी हिफ़ाज़त बि तोखे करणी आहे न। तूं बि त हिन धरतीअ जो पुटु आहे न। हीअ कहिड़ी मूड़ी मत लोगो, धरती भी ता जन्नत लोगो, उन जी बि त हिफ़ाज़त कर न। ही खोंबा वेस खतीरीअ ते, ही खोंबा वेस खतीरीअ ते अॼु प्यार विञाई पतलो। मारी कॾहिं बि उमिरि सां न ठही, उमिरि जेके बि वेस मोकिलींदो ओछरे छॾींदी, पाईंदी कोन हुई। पर अॼु जेकॾहिं मारीअ जे जिस्म ते के खोंबा वेस पियल आहिनि उमिरि जा मोकिलियल, त पक सम्झो प्यार पंहिंजी पत विञाए छॾी। मारी उमिरि सां ठही वई। जेकॾहिं इनकलाब जी दावा कंदड़ शख़्स पेजरों में चढ़ी घुमनि, त पक सम्झो प्यार पंहिंजी पत विञाए छॾी। मारी उमिरि सां ठही वई। ही रस्ता मक्कर ॾे वेंदा आहिनि, पेजरो ॾे वेंदा आहिनि। ये कहिड़ी मूड़ी मत लोगो, धरती भी ता जन्नत लोगो। ही खोंबा वेस खतीरीअ ते अॼु प्यार विञाई पत लोगो। को सूर्य खे ईअं केरु छॾींदो, सूर्य खे ईअं केरु छॾींदो, कंहिं ॻाल्हि मथां गत लोगो। ही जेके पंहिंजे सिर जो संगो लाहे परवाह नथा कनि, पंहिंजो पाण खे मरण लाइ पेश था कनि, इहे का बेमक़सद ॻाल्हि न आहे। को वॾो मक़सदु आहे जंहिं ते गत ॾेई बीठा आहिनि। आया सभिनी जो शाइर आहे, आया असांजो बि शाइर आहे, आया खाना बदोश वारनि जो बि शाइर आहे। पर असांजे आयाल ऐं खाना बदोश वारनि जे आयाल में इहो फ़र्क़ु आहे त असांजो आयाल सूर्य खे एज़ाज़ सम्झे थो, हुननि जो आवाज़ आयाल वीसीअ जे कुर्सीअ खे एज़ाज़ सम्झे थो। आयाल बि सूर्य ते ॻाल्हायो आहे, लतीफ़ बि सूर्य ते ॻाल्हायो। टाइम आहे न ॿुधण जो। सिकड़ ऐं सूरी ॿई अखर हिकिड़ो। भेटाई चए थो सिकड़ ऐं सूरी ॿई अखर हिकिड़ो। सिकड़ माना इश्क, सिक हुजे जेका कंहिंजे लाइ सिके माण्हू, महबूब लाइ जेकॾहिं आशिक़ सिके थो इश्क थींदो। सिकड़ माना इश्क, सूरी माना इनकलाब। इश्क ऐं इनकलाब ॿई अखर हिकिड़ो। पोइ छा थींदो आहे? भेटाई चए थो इश्क ऐं इनकलाब हिकिड़ो ई अखर आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे। बिनी कारण वाटन ते वेहण ज़रूरी। आशिक़ बि महबूब जे दीदार लाइ घिटिन में रुलंदा वतंदा, इनकलाबी बि घिटिन में रुलंदो वतंदो, घर में न वेहंदो आहे, कॾहिं पहाड़नि ते हूंदो आहे। बिनी कारण वाटन ते वेहण ज़रूरी, बिनी जी पूरी जीअ ॾिनी रीअ न थी। सिरजण खां सवाइ ॿिन्ही जी पूरती कोन थींदी आहे, न इश्क जी न इनकलाब जी। त जेके चवंदा आहिनि लखनि जो लश्कर जेको असां ठाहियूं था, घणी 12 लख फ़ौज आहे नी,
ही जेको लखनि जो लश्कर असां ठाहियूं था इहो सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ आहे। लखनि जा लश्कर सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ न आहिनि हूंदा। लखनि जा लश्कर ॿियनि क़ौमुनि खे लुटण ऐं फुरण लाइ हूंदा आहिनि। जिन बि लखनि जा लश्कर ठाहिया ॿियनि क़ौमुनि खे लुटियो ई उन करे हिन सां लश्कर ठाहिया न हथियार ठाहिया। महमूद गज़नवी, चंगेज़ खान, हलाकू, अमीर तैमूर इन्हनि जिन बि लखनि जा लश्कर ठाहिया इन्हनि ॿियनि मुल्कनि ते हमला कया, उन्हनि जी लुट फुट कई, घरनि में घिरी धाड़ा हया, सोन चांदियूं खणी आ। अॻे सोन चांदियूं खणंदा, हाणे कोयलो गैस ऐं तेल खणी था वञनि पिया। घरनि में खणंदा त क़तलेआम कंदा। अॼु बि घरनि में करनि था त असांजा नौजवान खंभे था वञनि। अॻे सभु कुझु मलूकियत जे नाले में थींदो, हाणे सभु कुझु जमहूरियत जे नाले में थो थिए उहो ई थो जेको चंगेज़ कंदो, थिए उहो ई थो जेको हलाकू कंदो, थिए उहो ई थो जेको हिजाज़ कंदो। लोकेशन चेंज कर नेटवर्क इशू पियो थिए, बार लाइव बंदि पई थिए, हाणे त हले थी। अदा असां सही आहे, हाणे अॻिते वञो था। हथियार न ठाहिया, असां फ़ौजूं बि न रखियूं। छो जो वाह छो जो असां अबा पैदावारी माण्हू हुयासीं, पोरियत माण्हू हुयासीं। असां वटि आबादी थोरी पुट, ज़मीन घणी, माण्हू पूरा न पिया पवनि। जेतिरा माण्हू आहे सॼी ज़मीन खेड़े न पिया सघनि, ज़मीन बची बि पए माण्हू पुटी पिया पवनि। असां पैदावारी अमल में वांदा न हुयासीं। असांखे माण्हू पैदावारी अमल लाइ अञा वधीक खपंदा। असां इहे माण्हू कॾहिं फ़ौजुनि में हणूं छा? उन करे न असांखे फ़ौजुनि जी ज़रूरत हुई न हथियारनि जी ज़रूरत हुई। असांजे ज़मीन ते एतिरे वफ़र मिक़दार में पैदावारी वसीला हुआ जो असां उन्हनि में पूरा न पिया पऊं। असांजा मर्द त कमाइनि पिया, पर असांजूं औरतूं बि कमाइनि पियूं। असांजूं औरतूं चरखे ते वेही धागा ठाहीनि। असांजी औरत ऐं मर्द ॿई पैदावारी अमल में मसरूफ़ हुआ। उन करे असांखे न फ़ौजूं ठाहिण जो वक़्तु न हथियार ठाहिण जो वक़्तु। हाल बता असां जॾहिं हथियार न ठाहिया त ॿिया फ़ौरू असां ते हमला करण ईंदा, तलवारूं खणी, तीर खणी असांखे मारण ईंदा, असांखे फुरण ईंदा, असांखे लुटण ईंदा। जॾहिं कुतो ॾाढ़ींदो आहे न, सम्झो था, जॾहिं कुतो ॾाढ़ींदो आहे त उन कुते खे टुकुर छॾाए ॾिबो आहे त ॾाढ़ न वठो, हे टुकुर खां वठो। पोइ जॾहिं असां ते हमला करण ईंदा त असां टुकुर छॾाईंदा त खणो वञो, असां वटि टाइम कोन्हे, असां पैदावारी अमल में मसरूफ़ आहियूं, असांखे तंग न कयो, असांखे डिस्टर्ब न कयो, हे वठो टुकुर हलिया वञो। असां सभिनी खे टुकुर ॾेई खाधो आहे, शुरू खां वठी। असां नादर शाह अफ़्यार खे बि ईरान में टुकुर ॾेई ईंदा हुआसीं, वठि खा, हमलो न कर। असां पैदावारी अमल में मसरूफ़ आहियूं। असां कंधार ऐं काबुल जे पठाणनि खे बि टुकुर ॾींदा हुआसीं, वठो, असांखे डिस्टर्ब न कयो। असां हिननि पंजाबियुनि खे हथ वॼा भॼी था अचूं। असां एतिरा शाहूकार आहियूं जो आज़ाद थी वञूं तॾहिं बि जेको बचंदो तव्हांखे घर पहुचाईंदासीं। असांखे माफ़ी ॾियो बेली, असांखे डिस्टर्ब न कयो बेली। पाकिस्तान
असां सॼी दुनिया खे ॾेई खाधो आहे हमेशह तव्हांखे ॾींदासीं। असां फ़ौजियूं न ठाहियूं, हुन जा ॿ सबब आहिनि। हिकिड़ो सबब त मां तव्हांखे ॿुधायो त असां पैदा ॼमल ऐं मसरूफ़ वारे हथ ई पूरा न थींदा। असां वटि हिकिड़ी दुआ हूंदी आहे, अलाह 7 पुटे थो कंदी। 7 पुटे ते जो मक़सदु हो, हिकु पुटु 10 एकड़ करे त 70 एकड़ ज़मीन ॿी तुंहिंजी आबाद थींदी, माना शाहूकार थी वेंदे, अमीर थी वेंदे 7 पुट हूंदे। असां वटि माण्हू ई कोन आहे, चवंदा हुआसीं पुट खे मंद ज़मीन आबाद कयूं, हे गैर आबाद पई आहे सॼी। हिकिड़ो सबबु त इहो हो त असां पैदा ॼमल में मसूर हुआसीं, असां वटि ज़मीन घणी, हथ थोरा। ऐं ॿियो सबबु इहो हो त जेके बि ईंदा हमलियावर उहे असां ते पाबंदी हणंदा त पंहिंजूं फ़ौजूं न ठाहियो, असांजूं फ़ौजूं तव्हांजे सरहदुनि जी हिफ़ाज़त कंदा। हाणे बि चवनि था फ़ौज तव्हां न ठाहियो, असांजी फ़ौज तव्हांजे सरहदुनि जी हिफ़ाज़त कंदी। जंग लॻंदी आहे त भॼी वेंदा आहिनि पंजाब। इहो अॼु न थियो आहे, शुरू खां थींदो आयो आहे। ईराननि चयो फ़ौज ने ठाहियो, असां तव्हांजे सरहद, जॾहिं सिकंदर मक़दूनी हमिलो कयो त उहे वञी ईरान जे सरहदुनि जी हिफ़ाज़त करणु बीठा। हर को पंहिंजे सरहदुनि जी हिफ़ाज़त कंदो, असांजी कंदो छा? मुगलनि जो फ़ौज ने ठाहियो, असां तव्हांजे सरहदुनि जी। जॾहिं नादिर शाह अफ़शार हमिलो कयो त मुगल फ़ौजूं हिंदुस्तान भॼी वियूं। ईरानी बि भॼी विया, सिकंदर सां बि असां पाण विढ़ियासीं। मुगल फ़ौजूं बि भॼी विया, नादिर शाह सां बि असां पाण विढ़ियासीं। पर असां हमेशह हथे ख़ाली विढ़ियाऊं, छो जो असां न हथियार ठाहिया, न फ़ौज ठाही, हथियार बि न वठा। असां हथे ख़ाली, अॼु बि असां हथे ख़ाली में आहियूं, बंदूक तो वॾा पर जंगू वारी हले। असां सदाईं हथे ख़ाली में आहियूं, असां हथियार बंदि फ़ौजूं ठाहियूं ई न। हा, असांजी हिकिड़ी नफ़्सियात आहे। घणनि ॾींहंनि खां पोइ मिलिया आहियूं, ॻाल्हायूं था, बेज़ाब थियो त ॿुधाइजो, लही वेंदासीं। असांजी हिकिड़ी नफ़्सियात आहे त असां सिधी क़ुरानी बर्दाश्त न कंदा आहियूं कंहिंजी। उन करे असां ते हमेशह ॿाहिरां आयल दलाल विहारींदा आहिनि, दलाल। मुगलनि बि कलोड़ा विहारिया, हिननि बि दलाल विहारिया आहिनि, छो जो उनखे ख़बर आहे सिंधी हुक्मरानी कंदासीं त बग़ावत थींदी। जॾहिं मुगलनि पंहिंजा सिधा नवाब मोकिलिया त शाह इनायत बग़ावत कई। असां सिंधी हुक्मरानी न क़बूल कंदा आहियूं, विड़ी कोन आहियूं। शाह इनायत ते वॾी ऑपरेशन थी, वॾी ऑपरेशन थी शाह इनायत ते। उन जो किलो ठाहियो, हुन किले में जेके बि माण्हू आहे सभिनी खे क़तल कयो, क़तल आम थी। अॼु बि जेकॾहिं झोक वेंदो त गंज शहीदा ठहियल आहिनि, हिक क़बर में हज़ारे माण्हू पुॼियल आहिनि। शाह इनायत जा उहे फॉलोअर्स जेके हिन जंग में बची विया, हिन क़तल आम में बची विया, उहे पहाड़नि ते हलिया विया। मां यार सिंधी जाग्राफी घटि ॾिठी आहे, पर इहा ख़बर आहे त गंजे टकर जा सिलसिला इस ताईं वञनि था। जेके माण्हू बचा उहे पहाड़नि ते हलिया विया, जबलनि ते, गंजे टकर ते हलिया विया। गंजे टकर जो सिलसिलो पब ताईं, पब खां हिंगलाज ताईं फैलियल आहे।
के हिंगला हलिया कि गंजे टकर ते पंहिंजा ठिकाना ठाहे वेही रहिया। लतीफ़ उन दौर जो शाइर हो। लतीफ़ उन दौर जो शाइर हो जॾहिं शाह न हिते ऑपरेशन थी। फोर्सिस ॿिनि क़िस्मनि जा, लतीफ़ जेके बयान कया उहे फोर्सिस ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ा फोर्सिस उहे आ जेके रिज़र्व फोर्सिस आ। रिज़र्व फोर्सिस हमेशा अहिड़ियुनि जायुनि ते मोकिले छॾिबा आहिनि जिते उनखे तलाश न करे सघिजे। हिकिड़ा रिज़र्व फोर्सिस आ जेके वक़्त पाण ते तलब कया वेंदा। उन्हनि खे अहिड़ी जायुनि ते मोकिलियो, हिंगलाज जे तरफ़ अहिड़ी जायुनि ते मोकिलियो वियो जिते उन्हनि खे आसानीअ सां मुग़ल फ़ौजूं तलाश न करे सघनि। ऐं ॿिया फोर्सिस उहे आ जिन खे इहो हुकुम हो त तव्हां मुग़ल फ़ौजुनि ते हमला कयो, राता। अदा इहो सच आ त गोरीला जंग वीराननि में न विड़बी आहे। गोरीला जंग आबादियुनि में विड़बी आहे। छो त फौजी छावणियूं, फौजी चौकियूं आबादियुनि में हुजनि, वीराननि ऐं झंगलनि में न आहिनि। वीराननि ऐं झंगलनि में, पहाड़नि में ठिकाना त वेढ़ाक करे सघनि था, पर गोरीला जंग करण लाइ उनखे आबादियुनि जी तरफ़ अचणो। उनजे करे उहे फोर्सिस जिन खे जंग करण जो हुकुम हो, हमला करण जो हुकुम हो, उहे गंजे टकर ते पंहिंजा ठिकाना ठाहे वेही रहिया। छो जो गंजे टकर ते, गंजे टकर जे भर पासे ते वसंदियूं आबादियूं। उहे आबादियूं गंजे टकर खे वेझियूं। ऐं भिटाई, इहो केरु थो चए पियो त भिटाई शाह न शहीद जी जंग में शरीक न हो। आहे को दावा करण वारो जेको इहो चवे त भिटाई शाह न जी जंग में शरीक न हो। भिटाई उन जंग जी पूरी मंज़र निगारी कई आहे। भिटाई चए थो डूंगरे ॾिसजनि, डूंगरे ॾिसजनि अॻे रहियूं उन जूं। रहियूं छा आहिनि? माण्हू जॾहिं मानी खाईंदो आहे न त उन जा भोर रहिजी वेंदा आहिनि। उहे भोर खणी हिकु जाइ ते उछलबा आहिनि। उहे भोर उछले उछले हिकिड़ी ढिगली ठही वेंदी आहे। डूंगरे ॾिसजनि अॻे रहियूं उन जूं, उहे मानीअ जे भोरनि वारियूं ढिगलियूं नज़र जो अचनि, पक खावड़ी हिते हूंदा। जॾहिं लतीफ़ खावड़नि जे तलाश में निकिरे थो त इहो ॿुधाए थो त जिते तव्हांखे मानीअ जा भोर मिलनि, जिते मानीअ जे भोरनि जूं ढिगलियूं मिलनि, उते पक सम्झो त खावड़ी मिली सघनि था तव्हांखे। डूंगरे ॾिसजनि अॻे रहियूं उन जूं, ॾोथीअड़ा ॾुठ खे आराड़ अचनि। बेटा थोरो ॾुखियो आहे, सम्झूं था। ॾोथीअड़ा ॾुठ खे आराड़ अचनि। आराड़ हिकिड़ो गांव जंहिंमें दाणा थींदा आहिनि चणे जे तरह। जॾहिं खुराक जा ॿिया वसीला मुहैया न हुजनि, जॾहिं अनाज मुहैया न हुजे,
त इहे पहाड़ी गाह इहे चणा खोराक करे खाइबा आहिनि। आराड़ जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा आहे त जॾहिं बि बारिशूं पवंदियूं आहिनि थर में या जॾहिं बि बारिशूं पवंदियूं आहिनि पहाड़नि ते इहे पंहिंजो पाण फुटी पवंदा आहिनि ऐं वॾे एराज़ीअ में सारनि जी फसल वांगुरु फुटी पवंदा आहिनि। उन जे करे जिन खावड़ियुनि खे मुस्तक़िल ठिकाना क़ाइमु करण जो हुकुम हो ऐं इहो हुकुम हो त हिन गजे टकर ते मुस्तक़िल ठिकाना क़ाइमु करे रहो ऐं मुग़ल फ़ौजूं ते हमला कयो, उन्हनि जे लाइ आराड़ गाह इन करे अहम हो छो जो उते उन्हनि खे मुस्तक़िल ख़ुराक मिले पई, न त ख़ुराक जी तलाश करणी पवे। उन जे करे उहे पंहिंजा ठिकाना ऐं पंहिंजा खीमा उन जाइ ते खोड़ींदा हुआ जिते आराड़ गाह मिले ऐं जॾहिं उहो ख़ुराक खाई उछलींदा त रयूं बि ठही वेंदियूं। फिटाई इहो थो ॿुधा, फिटाई एजुकेट थो करे पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे, पंहिंजे उन्हनि साथियुनि खे जेके खावड़ियुनि जी तलाश में निकिरनि था, उन्हनि खे एजुकेट थो करे त खावड़ी जी जेकॾहिं तव्हांखे तलाश करणी आहे, उन्हनि सां जेकॾहिं तव्हांखे मिलणो आहे त हिकु त उन्हनि जायुनि ते नज़र रखो जिते खाद खुराक जा बोर मिलनि, ॿियो उन्हनि जायुनि ते नज़र रखो जिते आराड़ गाह हुजे, उते ई वेंदा। ॾोथीअड़ा ॾुठ खे आराड़ अचनि खीमा खावड़ियुनि अॼु न उन्हनि भेजे। गोरीला ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा ॿुधाया मां त पंहिंजो डस पतो न ॾींदा आहिनि, ग्लूकोस थी वेंदा आहिनि। ॿिया उहे हूंदा आहिनि जेके दूबदू मुक़ाबिलो कंदा आहिनि, उन्हनि जी मुक़ाबले करण जी तयारी हूंदी आहे। ही जेके विढ़नि पिया मुग़ल फ़ौजुनि सां, इहे हमिलो करे गंजे टकर ते हलिया वेंदा हुआ। पोइ जॾहिं मुग़ल फ़ौजूं उन्हनि जी तलाश में ईंदियूं, जॾहिं उन्हनि जा ठिकाना ॾिसी वठंदियूं त पंहिंजा उतां खीमा पटे ॿी जाइ ते हलिया वेंदा, पंहिंजा खीमा पटे उतां ॿी जाइ ते हलिया वेंदा हुआ। इहा जंगी टैक्ट हुयो जेको भिटाई ॿुधाए थो। आराड़ गाह बि उते आहे, रयूं बि उते आहिनि, सभु कुझु मिले थो, पर खीमा नथा मिलनि। माना खावड़ी हितां पंहिंजा खीमा पटे ॿी जाइ ते। छो? इन जे करे छो जो गोरीलो मुस्तक़िल ठिकाना न आहे ठाहींदो, गोरीलो पंहिंजा ठिकाना तब्दील कंदो। इहा उन जंग जी हिकमत अमली आहे त गोरीलो मुस्तक़िल ठिकाना न ठाहींदो, पंहिंजा ठिकाना तब्दील कंदो। हाणे जॾहिं गोरीला नए ठिकाने जे तलाश में वञनि था, तो छा खणंदा पाण सां? इन शइ खे गौर सां ॿुधो। नए ठिकाने जे तलाश में जॾहिं वञनि था त पाण सां छा था खणनि? सुका संड कशन में, सुका संड कशन में खरकणा पेरनि, सुका संड कशन में खड़कणा पेरनि, ॿ शयूं खावड़ी खणंदा आहिनि।
हिकिड़ो पाणीअ जूं संड मां न पाणीअ जूं मश्कियूं कुलनि ते खणंदा आहिनि पाणीअ जूं मश्कियूं छो जो थर में पाणी न मिलंदो आहे पहाड़नि ते पाणी न मिलंदो आहे ॿियो पेरनि में जुतियूं पाए निकिरंदा आहिनि पेरनि में जुतियूं इन करे पाईंदा आहिनि जो जॾहिं जबल जी जा पथर पहण तपंदा आहिनि त पेरनि खे साड़े छॾींदा आहिनि उन जे करे गोरीलनि खे हिकु त पेरनि में जुतियूं पाइणियूं आहिनि ॿियो पाण सां गॾु पाणीअ जा मश्के था खणणा आहिनि जेकॾहिं इहो सामान न खणंदा त सफ़र न करे सघंदा सुका संड कशनि में खरकणा पेरनि ट्रिमंदे नेड़नि आंक खाउड़ी गॾिया अहिड़नि आरनि पारनि जा के खाउड़ी तव्हां सां मिलिया कॾहिं भिटाई तलाश थो करे उन्हनि खे पुछा थो करे त मश्कियूं कुलनि ते थियनि खरकणा पेरनि में थियनि मुसलसल सफ़र में अहिड़ा के खाउड़ी तव्हांखे काथे गॾिया काथे मिलिया ॿी जाइ ते भिटाई चए थो सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे ओसीअड़ो आहे खाउड़नि खे पंध जो मुंहिंजा साईं गोरीलो जॾहिं बि सुम्हंदो आहे पेरनि मूं जुती लाहे न सुम्हंदो आहे छो जो उनजे कढ दुश्मन जूं नूस नूस कंदड़ कुतनि वांगुरु नूस नूस कंदड़ फौजूं लॻल हूंदियूं उन ते कढ ऐं जॾहिं बि उनखे ख़बर पवंदी आहे त दुश्मन जूं फौजूं पहुची वियूं त फौरन पंहिंजो ठिकाणो तब्दील कंदो आहे उनखे एतिरो टाइम न मिलंदो आहे जो पेरनि में जुती पाए सघे उन जे करे न सुकून सां निंड कंदो आहे न पेरनि में जुतियूं लाहींदो आहे सुख न सुता कॾहिं सुख सां न सुम्हंदा आहिनि सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे ओसीअड़ो आहे खाउड़नि खे पंध जो ही अहिड़ो पंध आहे जेको फुटणो ई न आहे जंहिंजी का मंज़र ई न आहे इन जे करे भिटाई चयो ॾोथी सां ॾोरीन भिटाई तव्हांखे गोरीला जंग थो सम्झाए थोरी तवजो सां ॿुधिजो ॾोथी सां ॾोरीन जा जूए सुई न ॿुधी न कॾहिं उन जूए जे बारे में का ख़बर ॾोथी अहिड़ियुनि जायुनि ते ही गोरीला अहिड़ियुनि जायुनि ते वञी पहुचंदा आहिनि नवाब ख़ैर बख़्श मरी तव्हां सभई दोस्त सुञाणींदो हूंदो नवाब ख़ैर बख़्श मरी उन जूं ऑडियो कैसेट्स अॼुकल्ह सोशल मीडिया दौर आहे सोशल मीडिया ते ऑडियो क्लिप्स अचनि थियूं उन में नवाब ख़ैर बख़्श मरी पंहिंजी जिदोजहद जो ज़िक्र कयो नवाब ख़ैर बख़्श मरी इहो चयो आहे त असां जॾहिं पहाड़नि ते हुयासीं त असां सां गॾु कबीले जा ॿिया माण्हू बि हुया पोइ जॾहिं राति थी ऐं सुम्हण जो वक़्तु आयो त कबीले जे माण्हुनि पंहिंजे लाइ हंध विछाया पोइ हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पिया त हे नफ़ीस माण्हुनि नवाबी ॿार आहिनि हे पथरनि ते न सुम्ही सघंदा हिननि जे लाइ को नरम बिस्तरो विछायो
नवाब ख़ैर बख़्श मरी जो जॾहिं मां इहा ॻाल्हि ॿुधी त मां चयो मान त मां नवाब ज़रूरु आहियां पर तव्हांजो इंसान बि आहियां। जेकॾहिं तव्हां पथरनि ते सुम्ही सघो था त मां छो नथो सुम्ही सघां, मां बि पथरनि ते सुम्ही। त खावड़ी कहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि उहो भिटाई तव्हांखे ॿुधाए थो। ॾोथी सां ॾोरीन जा जुई सुई न ॿुधी पासा मथे पाणनि पासा मथे पाणे खावड़ी खोड़ीन। खावड़ियुनि जी इहा ई निशानी आहे त पाणनि ते पासा खोड़े छॾियो, हंध बिस्तरा न खणंदा आहिनि। पासा मथे पाणे खावड़ी खोड़ीन विया तित वोड़ीन जित निहायत नाहे क्या। विया तित वोड़ीन निहायत नाहे का जो मक़सदु आहे जंहिंजो को अंत ई कोन्हे, जंहिंजी हिकु अहिड़ो सफ़र आहे जंहिंजो को बि अंत कोन्हे, जंहिंजी का बि मंज़िल कोन्हे। दुश्मन तलाश में को ठिकाना तब्दील करे, दुश्मन तलाश में को ठिकाना तब्दील, इहो सफ़र वॉलंटियर जॾहिं दुश्मन पहुचे तो तव्हां ठिकाना तब्दील करे। हिन जो मक़सदु इहो थोरी आहे उहे बहादुर हुया, उहे बुज़दिल हुया, बहादुर न हुया, हुनखे दुश्मन खे ॾिसी भॼी विया। दुश्मन जॾहिं तलाश कंदो आहे त ठिकाना हिन जे करे तब्दील कबा आहिनि छो जो उहे बहादुर जेके क़ौम ऐं वतन जे लाइ विढ़ंदा आहिनि उन्हनि बहादुरनि जी हिफ़ाज़त करणी पवंदी आहे, उन्हनि खे बचाइणो पवंदो आहे, उन्हनि खे मौत जो खाज बणाए दुश्मन जे साम्हूं पेश न कबो आहे छो जो दुश्मन त मारण आयो आहे न। असां जेकर उनखे खाज बणाए दुश्मन जे साम्हूं पेश कयूं त दुश्मन जो मक़सदु पूरो थी वियो। उन करे पंहिंजे बहादुरनि जी हिफ़ाज़त करणु सिखो। ऐं पंहिंजे बहादुरनि जी हिफ़ाज़त जे लाइ भिटाई चवे थो चेता क्यों चुड़ेज, चेता क्यों चुड़ेज बड़ा माणे बुठ में, कूंज आई आहे बड़ा माणे बुठ में चोगो थी करे दाणो थी चुगे। चेता क्यों चुड़ेज बड़ा माणे बुठ में नेणा निंडन ॾेज छेड़ूं छपर आहिनि। छेड़ चवंदा आहिनि वॾो हिकिड़ो माण्हुनि जो टोलो लश्कर शिकारी जॾहिं शिकार ते निकिरंदा आहिनि त वॾो माण्हुनि जो हिकिड़ो टोलो खणंदा आहिनि जिनखे छेड़ चइबो आहे। उहा छेड़ शिकार खे घेरे में वठी उन तरफ़ डोड़ाईंदी आहे, उन तरफ़ उॾारींदी आहे जंहिं तरफ़ शिकारी वेठो हूंदो आहे जे आसानीअ सां उनजो शिकार करे सघे। चेता क्यों चुड़ेज बड़ा माणे बुठ में नेणा निडर ॾेज छेड़ूं छपर आयूं। भिटाई मैसेजिंग थो करे पंहिंजे साथियुनि ॾे, सिंध जे उन्हनि गोरीलनि ॾे, सिंध जे उन्हनि खावड़नि ॾे मैसेज थो करे त तव्हांजे तलाश में जबल में फ़ौजूं लथियूं आहिनि, छेड़ूं छपर आयूं माना तव्हांजे तलाश में फ़ौजूं लथियूं आहिनि। उन करे मोहतात थी वञो, खाद खुराक जी तलाश लाइ निकिरो, तॾहिं बि पूरे एहतियात सां निकिरो। छा
तव्हां तसवर कयो था भिटाई माण्हू खे अजबर यादि छो आहे भिटाई माण्हू जे सीननि में छो वेठल आहे इन जे करे जो भिट ऐं भान भिटाई खे ॻाईंदा सुबुह जो सवेल भिट भान ऐं मंगता घरनि जे ॿाहिरां भिटाई जा बेत पढ़ंदा ऐं पोइ उन्हनि खे ख़ैरात ॾींदा इहो हिकिड़ो सिस्टम हो उहे भिट ऐं भान नथो अचे उहे भिट ऐं भान भिटाई जो मैसेज खणी उन्हनि गोरीलनि ताईं पहुचाइनि था चेता कयो टुड़े वॾा माणे ॻोठ में तव्हां तसवुर कयो था त केॾो हिकिड़ो मज़बूत सिस्टम हो केॾो हिकिड़ो मज़बूत निज़ाम हो जंहिंमें भिटाई वटि इंफॉर्मेशन थी पहुचे त पहाड़नि में गोरीलनि जे तलाश में असांजे साथियुनि जी तलाश में फ़ौजियूं वयूं ऐं भिटाई हुन मैसेज खे शाइरीअ में तरतीब ॾिए थो उहो मैसेज भिटनि ऐं भाननि ॾे वञे थो उहे लतीफ़ जे शाइरीअ खे ॻाइनि था ऐं उते हिकिड़ा अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जिन जो उन्हनि गोरीलनि सां तालुक़ु आहे उहे जॾहिं हुन मैसेज खे ॿुधनि था त गोरीलनि ताईं मैसेजनि था कनि पिया तो फ़ौजूं तव्हांजे तलाश में जबलनि जे अंदरि पहुचियूं आहिनि मोहताज कुझु दोस्त चवनि था मां इहो सॼो जेको ॻाल्हायो न मक़सदु कुझु दोस्त चवनि था त घर असांजा सीमट जा पहाड़ आहिनि असां सीमट जे पहाड़नि में वेही जंग विढ़ंदासीं जेकॾहिं सीमट जे पहाड़नि में वेही जंग विढ़णी आहे त एॾो मज़बूत निज़ाम बि रखो न एतिरो भिटाए वठो एॾो पूरो सिस्टम बि रखो न जो दुश्मन निकिरे तव्हां ताईं मैसेज पहुची वञे त दुश्मन तव्हांखे खणण लाइ निकितो ईअं त न थिए न त तव्हां घर में वेठा दुश्मन जी तरफ़ ही साइंस आहे ही गोरीला जंग आहे ही साइंस आहे इन जूं तक़ाज़ाऊं भिटाई जे दौर में बि साॻियूं इन जूं तक़ाज़ाऊं हिन दौर में बि साॻियूं तक़ाज़ाऊं तब्दील न थींदियूं तव्हांखे अहिड़ो हिकिड़ो फुल प्रूफ सिस्टम रखिणो पवंदो जहिड़ो भिटाई जे दौर में दुश्मन निकिरे तव्हांखे मैसेज मिली वञे दुश्मन निकितो तव्हां हुनखे हथु न छो जो बहादुर मारण लाइ न हूंदा आहिनि बहादुर बचाइण लाइ हूंदा आहिनि बहादुर जो कमु धरतीअ जी हिफ़ाज़त करणु गवर्नमेंट जल मार गया माना इन बच्चों में बहरहाल भिटाई त तमामु घणो वसी आहे भिटाई खे जेतिरो पेश कंदासीं ओतिरो भिटाई फुटंदो कोन भिटाई ठर भी भिटाई पहाड़ों की आस है घर में मजे मसा इंतजाम बुंडस खड़का यूनिवर्सिटी में भील कूली मेघवाड़ रहंदा हाँ अशूत जातियूं रहंदियूं
आहे न सिंगर लॻा थिए न भिटाई उन्हनि सां गॾु बि रहियो, भिटाई उन्हनि सां गॾु बि रहियो, भिटाई उन्हनि सां खाधो पीतो। भिटाई प्रैक्टिकली उन्हनि जी ज़िंदगी ॾिठी। भिटाई ॾुध बि खाधो, उहे गाह बि खाधा, पेरू बि खाधा। मुंहिंजे ख़्याल में दोस्त बोर थियनि त मूंखे ॿुधायो त मां लही वञा। हा लही वञे ॻाल्हायां। अलाए रिस्पॉन्स कोन थो अचे, हिन करे थो चवां। बेटा जो हिकिड़ो बेटा जेको आकाशी थो पए थर जे माण्हू बेमक़सद न वेंदो, पहाड़नि ते बि बेमक़सद न वेंदो, थर में बि बेमक़सद। जॾहिं भिट शाह जी जाग्राफी जिन ॾिठी आहे मूंखे ख़बर हूंदी त भिट शाह खां थर जो रेगिस्तान शुरू थो थिए। भिटाई जॾहिं बि भिट शाह ईंदो हुनजी मुख़बरी थींदी, उनखे राणी लॻींदा भिट शाह, उनजी मुख़बरी थींदी हो, वरी रेगिस्ताननि में हली वेंदो, थरी माण्हू सां गॾु वञी रहंदो। उन्हनि माण्हुनि खे जेको भिटाई क़रीब खां ॾिठो ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जी भिटाई जेका अकासी कई, उनखे हिकिड़े भित में ई सम्झी सघिजे थो। भिटाई जे हिकिड़े भित में मथनि टुबक टुबकड़ा, मथनि टुबक टुबकड़ा चिकंदिड़ा अचनि, मथनि टुबक टुबकड़ा चिकंदिड़ा अचनि। टुबक टुबकड़ा हो न पघर वारा टुबका न। बेटा ही साइंस को ॻाल्हाए। मथनि हुआ न मथे ते टुबक टुबकड़ा, टुबक चवंदा आहिनि उन्हनि छॿनि खे जिन छॿनि में थर जा माण्हू पेरू चूंडे विझंदा हुआ। टीलनि जा छॿा थियल हूंदा आहिनि, ॾिठा अथव? मथनि टुबक, वरी टुबकड़ा, वरी नंढड़ो उन खां नंढो वरी खारो, वॾो खारो, वरी उन खां पोइ नंढो खारो, टीलियूं जूं ठहियल। मथनि टुबक टुबकड़ा, नंढा वॾा टुबकड़ा, पघर सिर पेरनि, मथनि टुबक टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं खेह बुकलियूं, पघर सिर पेरनि, इहो वड़ वेड़ी चन मूं लोॾाई लेखिया। ऐं जंहिंजे लोॾ मां लेखिजे उहो महबूब हूंदो आहे। जिन खे तव्हां अशुद्ध सम्झंदा उहे लतीफ़ जा महबूब आहिनि, जिन खे तव्हां शूदर चवंदा उहे लतीफ़ जा महबूब आहिनि। लतीफ़ उन्हनि सां गॾु रहियो, लतीफ़ उन्हनि सां गॾु खाधो, लतीफ़ उन्हनि सां गॾु पेरू चूंडिया। ऐं जॾहिं मुग़ल फ़ौजूं उते बि थर में बि पहुचियूं, उते बि लतीफ़ खे न छॾियऊं। उते बि जॾहिं कुते वांगुरु मूंसां भूई भूई कंदियूं पहुतियूं अची,
त लती वगे माण्हुनि जा उहे घर बि छॾणा पिया जिते ॾुख ऐं पेरूं मिलंदा आहिनि। लती वगे उतां निकिरी वीराननि में वञिणो पियो, थर जे वीराननि में। असल वो बबे त मां तव्हांखे ॿुधायां थो, पोइ वधीक सिलसिले खे बंदि था कयूं। थर में हाकड़ो बि वहंदो हो, थर में सरस्वती नदी में वहंदी, उन्हनि जूं शाखूं बि हुयूं, उन्हनि शाखुनि ते ढोरा पिया, जिते ॿेड़ा जे बीहंदा उन्हनि ॿेड़नि ते महसूस ढोर धणी जेके हुया उन्हनि ॿेड़नि ते महसूल बि वठंदा। पोइ उहो पाणी लही वियो, उहे शाखूं फिटी वयूं, ढोर बि सुकी विया, ढोर धणी बि लॾे हलिया विया, ॿेड़ा अचण बि बंदि थिया। उहो इलाइक़ो वीरान लती वो उन वीरान इलाइक़े में लती वो उन वीरान इलाइक़े में अचे पनाह वरिती ऐं उन वीराने में वेही जेका लतीफ़ शाइरी कई आहे उन जा ॿ बेत सिर्फ़ु मां तव्हांखे ॿुधायां थो। जे तो हींअरे सूर कंडा ढोर धणियुनि जो, लामन मथे बूर हूंदन हेलू चाड़ी। ए कंडा जिन ढोर धणियुनि तोखे पोखियो हो, उहे हिन महिल हलिया विया। ही जगह वीरान थी वई, ढोर सुकी आहे, ढोर धणी कोन्हनि। जेकॾहिं तोखे ढोर धणियुनि जो अंदर में सूर हुजे हा त लामन ते बूर कॾहिं बि न चाढ़े। जे तो हींअरे वढ कंडा ढोर धणियुनि जो, पाणा ॾेई ॾढ मूरन मांगण केर। जेकॾहिं तोखे ढोर धणियुनि जो अंदर में फट हुजे हा, वढ हुजे हा, त पाण खे ॾढ ॾेई ईअं मांगण न केर। भिटाई वीराननि में रहियो, भिटाई कंडनि सां मुखातिब थियो, भिटाई थर जे वीराननि जा ज़िक्र कया। मूंखे सिर्फ़ु एतिरो चवणो आहे त वीराननि में आम माण्हू न रहंदा आहिनि, रियासत जा बाग़ी वञी